राणा तो खोड़ सजदा कयान, खोड़ रातियों तो उजागा कया, खोड़ रातियों तो इबादतुल में गुजारियूं। ऐ मुझा महबूब अज रोइण वारी रात अज दी ना है, अज सजदे जी महल ना है। हलिया हलिया असा अब असक रब्बुक मकामम महमूदा। राणा हलिया अज तुझे ला मकामे महमूद तख्त तैयारा, कुर्सी तुझे ला तैयारा। हलिया तमा उन तख्त ते तोखे विहारिया। वल सौफ युतीक रब्बुक फतरदा। अज तोखे राज़ी कंदुस, अज तोसां कयल वायदा पूरा कंदुस। मुंजा जानी सिर सजदे मां मथे खण, मुंजा महबूब करीम अज तुझे शान वारियूं घड़ियूं आहिनि, अज तुझे मान मकाम ॾेखारण वारियूं घड़ियूं आहिनि। मुंजा मदीने जा साईं सजदो कंदा। हिक उर्दू वारे आशिक उनखे अॻ में कापी करे असांजे साम्हूं पेश कयो आ। सरे अर्श सजदे में सर को झुकाया, बिखर कर के जुल्फों ने ये रंग लाया। अल्लाह जा महबूब सजदो फरमाईंदा। मदीने जे साईं जा है जुल्फ मुबारक, वार मुबारक सब खिंडरी पौंदा, खिंडरी पौंदा। उहे जुल्फ जंहिंजे लाइ असांजे सिंध जे हिकिड़े वॾे आलिम सगोरे, बा अमल आलिम सगोरे, जॾहिं मदीने जा साईं ख्वाब में दीदार था कराइनि त ख्वाब में लिखनि था, उहो सॼो शेर सुबुह जो ॾिसनि त विहण जे पासे में मौजूद आहे। प्यारा मुसलमान भाइरो पान फरमाइनि था, तुंहिंजे जुल्फ जे बंद कमंद विधा, हैरान हज़ारे न रुगो। तुझे जुल्फ जे बंद कमंद विधा, हैरान हज़ारे मान रुगो। तुझे शाही दस्तर ख्वान मथे, मेहमान हज़ारे मान रुगो, मेहमान हज़ारे मान रुगो। मुझे महबूब जो दस्तर ख्वान अज भी ॾिसण जहिड़ो आहे। रमज़ान शरीफ़ में वञो, मुंहिंजा प्यारा हिक मस्जिद नबवी जे अंदर 7.5 लख मेहमान मदीने जा साईं हिक दस्तरखान ते रोज़ो खोलींदा आहिनि। 7.5 लख। उन खां अलावा ॿाहिर त मुंहिंजा प्यारा लखुनि जे तइदाद मुंहिंजे सोने हबीब जे दस्तरखान ते मौजूद हूंदा। तुंहिंजे शाही दस्तर ख़ान मथे, मेहमान हज़ारे मान रुगो। ओ जन नूर ॾिठो आ निकाब मजा से, किया न रुवन उठी ख्वाब मझा। सुभान अल्लाह। जन नूर ॾिठो आ निकाब मजा से, किया न रुवन उठी ख्वाब मझा। वठी दरस बिरह जे बाब मझा, दरबान हज़ारे मान रुगो, दरबान हज़ारे मान रुगो। कई अबरू तेगा शहीद कया, कई नाज मजीद मुरीद कया। कई अबरू तेगा शहीद कया, कई नाज मजीद मुरीद कया। रे नाने दीद खरीद कया, मस्तान हज़ारे मान रुगो। अज साईं जन टेलीफोन ते हुकुम फरमायो, पान फरमायो त का इश्क जी बोली ॿुधाए। बस पोइ जहिड़ो हाल आहे चरीअ खे चोरे विया। प्यारा सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत क़िबला से अलहाज सही शबीर शाह बादशाह दामद बरकात मौला आलिया जी स्टेटर मुझे हाने नजर पया। दुआ कयो साईं से अल्लाह से शिफा कामिला अता। साईं बादशाह स्टेट जो सींदा अज ईते मु पूछा के तो बादशाह नजर कुना जन आवाज तबीयत सही ना है, यकीन को दिल में दुआ निकती तो खुदा करेगा मुलाकात। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से आबाद रखंदुस। प्यारा मुसलमान भाइरो, मुझो प्यारो प्री मदीने जो ताजदार गाल निकरी पिया तो हिकड़ी हुस्न जी भी गाल बुधाइंदो। साईं जी उम्र मुबारक हुई 4.5 साल।
ज़ाहिरी उम्र 4.5 साल ही त मक्के पाक ते मींह वसण बंद थी मींह न पियो वसे अची जो ख़ल्क़ परेशान थी हाणे हिक ॿिए खां मशवरा हे ॻाल्हियूं फलाणे नबी जो वास्तो फलाणे किताब जो वास्तो अञा मदीने जा साईं नंढड़ा पोइ सभई वॾड़ा वॾड़ा अछनि ॾाड़ियुनि वारा गॾिजी जबल अबू कुबैस ते आया हाणे दुआ था घुरन बारी ताला असां खां रुसी वियो ही असां जो बकरियूं पियो मरन असां जा गाह खत्म थी विया असां जो नदियूं नाला खुश्क थी विया बारी ताला कहीं न कहीं प्यारे जे सदके को मींह वसा त मथा गैबी आवाज आयो मींह वसंदो पर अमा मक्के वारन में जेको भी ज्यादा हसीन हुजे उनके मेन मिन्नत वठी अचो त पोइ मींह वसंदो हाँ मसलो थी पियो तो वो हसीन अचे किथां छो तो साईं त अञा घर में हा 4.5 साल जा हा घर में बंद हा पर रब के शौक़ थियो तो महबूब ॾिसन मुंहिंजी मोकिलियल शइ खे ॾिसन प्यारा मुसलमान भाइरो हाणे मक्के जा माण्हू होशियार हा उन्हनि छा कयो चयाऊं ऐलान कयूं त पोढ़ा निकिरी हिकिड़े पासे विहनि सॼे शहर जा पोड़ा हिकिड़े पासे वेहनि जवान हिकिड़े पासे वेहनि पोइ नंढड़ा ॿार पींघनि वारा बि खणी अचो थी सघे थो हसीन उन्हनि में हुजे पोइ 4 अमीर चूंडियो उहो फ़ैसिलो कनि त पामे हसीन ज़ोर कहिड़ो पोढ़ा अछनि ॾाड़ियुनि वारा हीअं लैन करे वेठा मुंहिंजा प्यारा हीअं जवाननि जी सिफ़ ॿधायूं हेॾा नंढड़ा ॿार पींघनि में बि खणी आया पींघनि में ॿार सुधा पिया उहे बि अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿारनि सां गॾु अची वेठो आहे वाह वाह सुभान अल्लाह 4 अमीर चूंडिया विया पोढ़नि जी जांच वरितऊं त पोढ़नि में ॾिसूं त उहो हसीन आहे न वरी जवाननि में ॾिठाऊं त उहा शइ त नज़र न आई पर जॾहिं ॿारनि ते नज़र पई मुंहिंजो सोनू सखी सुल्तान बाहू रहमतुल्लाह पान फरमाए तो चढ़ चना चढ़ चना तू कर रुशनाई तारे तेरे जिक्र करें दे तेरे जिहा चढ़ दे तेरे जिहा कई चन चढ़ दे साडे सजना बात अंधेरा साईं उन हदीस पाक जो तर्जुमो पिया फरमाइनि मदीने जा साईं नंढड़नि ॿारनि में ईअं पिया मुंहिंजा प्यारा निशावर नज़र अचनि ॼण 14 जी राति तारनि में चंडू फिरी आयो आहे अल्लाह जा मिठड़ा महबूब मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा प्यारा दोस्तो वेठा आहिनि हज़रत भिटाई घोट फरमायो जीअं मूं ॾिठो अजुआ कोन ॾिठो जीअं मूं ॾिठो अजुआ कोन ॾिठो प्यारा मुसलमान भाइरो साईं तो फरमाए साकाती कुर्बवारी अल्लाह साकाती कुर्बवारी अल्लाह जैसा जानब मुखे कुठो अजुआ कोन ॾिठो भेनर अवा कोन ॾिठो अदियूं शाह लतीफ ते अल्लाह फित जो घोट लतीफ ते मियां
सजन मुही जो सुठो अजुआ को ॾिठो। सुभान अल्लाह, अल्लाह जी रहमत हुजे यार। हजरत साईं पीर तरीक़त रहबरी शरीफ अल्लाह जो कामिल वली हजरत साईं पीर मिठा साईं रहमतुल्लाह। सुभान अल्लाह। पाण फरमाइन था तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने, तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने, ताज माने साईं मेरा आजमाने, तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने, तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने, ताज माने साईं मेरा आजमाने, तू कुल नबियां दा चंगा तू ताज माने। जेके मुझा प्यारा अमीन हा जेके कोढ़ा हा वे सब मुझा प्यारा सभई प्यार हा से इहो आ हसीन इहो महबूबा। वाह 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 सुभान अल्लाह। तख्त खणी आया मदीने जे साईं के तख्त ते विहारन था सभई जाना मुझा प्यारा कुलन सा खणी जबल अबू कुबैस ते आया राणा अज हथड़ा अगते कर त मी वसे मदीने जा साईं नंढड़ार मुरकन था। सुभान अल्लाह। याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकड़ी, पो यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे मुझे मदनीअ जो मुरकण हिक पासे, मुझे मदनीअ जो मुरकण हिक पासे। ये मुर्गी नजरा हथ मुबारक ये जो अगते कयूं ओ जन ईमान आंदो कसम था खणन अल्लाह जो कसम मदीने जे साईं हथ अगते कया त बादलन तोड़न शुरू। महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां साईं बण भी हली थे आया, महबूब जे हुक्म सां महबूब जे हुक्म सां। मदीने जा साईं फजर जी नमाज पढ़ी सलाम भराईंदा त हिकिड़ो गुलाम जल्दी जल्दी सुफ़न मां ॿाहिरि निकिरंदो हो। साईं फरमायो त वठी अचो, वठी आया। फरमायूं छा तोखे दुआ में मज़ो नथो अचे? दुआ घुरी पवन। अर्ज़ कई मुंहिंजा साईं मुंहिंजे घर में मुंहिंजे घर जी दीवार विच वारी ऐं यहूदी पाड़ेसरी उन्ही जे घर जी दीवार हिकिड़ी आहे, हुन जे घर में खजीअ जो वण आहे, खार खां पकियूं बीठियूं आहिनि, हवा मदीने जी लॻंदी आहे, खार खां कुझु मुंहिंजे अंगण में किरंदियूं आहिनि, डपु थींदो आहे भो थींदो आहे त मुंहिंजा ॿार बग़ैर इजाज़त जे पराई खजूर न खाई वेही रहनि, पोइ जल्दी वञी झोल भरे पराई अमानत खजूर वरी दीवार जे हुन पासे मोकिलींदो आहियां, इन जे करे जल्दी हूंदी आहे। मदीने जे साईं फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अवां जी तकलीफ़ मूंखां बर्दाश्त न थींदी। यहूदी सां वञी ॻाल्हायच चओ चई बाग मजा 10 वण खण इहो वण तोखे ॾे, जितां हथ रखे 10 वणनि जो मालिक आहे इहो वण तोखे ॾे, या जेतिरा पैसा घुरे मुंहं मां कढे सौदो करे आ ॾियण वारो मां मोहम्मद वेठो आहे। मुझे महबूब जो गुलाम हलियो आहे, हुन यहूदी खे ॿाहिरि कढियाई चयाई त ही वण मूंखे ॾे, मुंहिंजे बाग मां या कंहिंजे बि बाग मां 10 वण चूंड ते खण, जेके वणनी से खण इहो वण ॾे। यहूदी लालच में अची वियो आहे, चई त 10 वण वठंसि, हेतिरा ॾोकड़ बि वठंसि, वण तुंहिंजे हवाले आहे, लिखी ॾे। सौदो थी वियो आहे, मदीने जे साईं जी बारगाह में सौदो क़बूल पइजी वियो आहे, 10 वण तोखे मिलंदा, हेतिरा पैसा मिलंदा। हाणे वञनि पया घर वियो, ज़ाल सां मशवरो कई, ज़ाल बिगड़ी पई चए न हे असांजे घर जो सिंगार वण आहे, हे मां ॾियण न ॾींदुसि, मुंहिंजे बचनि जो वण आहे मां न ॾींदुसि, मुंहिंजा प्यारा हे बि फिरी वियो, अला मुंहिंजी माई नथी वञे, हे सिधो मदीने जे साईं वटि आयो आहे, सोना सौदे तां फिरी वियो आहे, वण नथो ॾे। मुंहिंजे महबूब फरमायो हाणे वञी चईंसि सौदो तोजो कयल आहे, हाणे पैसा ॾोकल न, इहो वण पाणा तुंहिंजे घरां निकिरी
जे मुझे घर ईंदो त मूंखे मयार न ॾिजां मयार न ॾिजां मुंहिंजा प्यारा यहूदी सम्झे थो त इएं कीअं थींदो वण को हितां कीअं को लॾाए वेंदो वण कीअं वेंदो पर हिन खे ख़बर ई कान हुई हिन सम्झो आम सरदार आहे हिन खे इहा ख़बर ई कान हुई त ये वो दर है जहां शाहे ज़माना सर झुकाते हैं सवाली बन के आते हैं मुरादें पा के जाते हैं इनके खबर ही काने तो जमाने में सखी ऐसा नहीं देखा जमाने में सखी ऐसा नहीं देखा सिपा पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा जमाने में गाल गाल मां निकरंदी वञे पई ईमान ताज़ो पियो थिए हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीने पाक मां अचे पियो त हातिम ताई जो ॾोटो बि साम्हूं पियो अचे मिलिया मुलाक़ात थी त इमाम हुसैन साईं फरमायो ऐं हातिम ताई जा ॾोटा मूं ॿुधो आहे त तुंहिंजो बि नानू को सखी थी गुज़रियो आहे का उन जे दर जी ॻाल्हि यादि अथई पंहिंजे नाने जी का सखा यादि आहे त साईं हातिम ताई जो ॾोटो चवण लॻो इमाम पाक खे त साईं मुंहिंजे नाने जे खज़ाने जा 11 दरवाज़ा हा 11 दरवाज़ा कई दरवाजे खां सोन विराईंदा कई चांदी किथां कपड़ो किथां कणक किथां अटो किथां छा पर 11 दरवाज़ा हा ख़ैर हलंदो हो साईं फरमायो हिकिड़ो दफ़ो ख़ैर वठी वञे वरी शाम जो को फ़कीर वापस न साईं हिकिड़ो दफ़ो वठियो वरी ॿिए महल मुंहिंजे सोने पाक हुसैन जन्नती जवाननि जे सरदार फरमायो ख़ामोश हातिम ताई जा ॾोटा तुंहिंजे नाने जे खजाने जा 11 दरवाजा हा मुझे नाने मदीने जे मीर जे खजाने जो हिकी दरवाजो आ तुझे नाने जा दरवाजा बंद थी विया मुझे मुस्तफा नाने साईं जो दरवाजो क़यामत ताईं खुलो रहंदो सुभान अल्लाह बेशक तुझे नाने जा 11 दरवाजा बंद थी विया मुझे नाने जो दर खुलो आ खुलो पियो आहे क़यामत ताईं खुलो रहंदो अबू बकर आयो सिद्दीक बणजी वियो उमर आयो फारूक आज़म बणजी वियो उस्मान आयो तसबनी बणजी वियो ऐं अबू जो बाबो आयो त हैदर करार बणजी वियो जेके आया वंड वठी दे वया गौस पाक आयो वंड वठी वियो बगदाद में विराए थको आहे मुंहिंजे नाने जो ॾिनल ख़ैरात अञा ख़त्म करे न सघियो आहे ग़रीब नवाज़ हिंदुस्तान में विराए थको आहे मुंहिंजे नाने जी ॾिनल ख़ैरात खत्म करे कोन सघियो आहे साईं हाजी अली हाजी दिलमुराद हाजी से मीर मोहम्मद बराबर थकान अञा कच्चे में खत्म कान थी सुभान अल्लाह सरकार जो नंगारा बाबा मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो सोना हुसैन मूंखे इजाज़त ॾे त मां त हिन सखी हातिम जे ॾोटे खे ॿुधायां पाण फरमाइनि था करां गल की खज़ीने दी करां गल की खजीने दी सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी खैरात मदीने दी खैरात मदीने दी करां गल की खजीने दी करां गल की खजीने दी सारी दुनिया खांदी खैरात मदीने दी खैरात मदीने दी इन यहूदी समझो आम सरदार एडी का ताकत थोड़ा करो जो मुझो वण हितां हलंदो पर प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं रात थी आ हेॾा मदीने जे साईं जो गुलाम भी जागे पियो हेॾा यहूदी जा ॿार भी जागन पिया ॾिसूं त वण वाकई हले थो या न अधु रात जो आ वो साहबी तो फरमा खुदा जो कसम आ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो वण मुंहिंजा प्यारा पारूं ॿाहिरि कजूं ज़मीन ते उथी आयो पोइ ईअं नचंदो कुॾंदो अचे जीअं ॿार मां जे सॾ ते भॼंदो
डोड़ दो अचे यहूदी मुंहिंजा प्यारा दंग रहिजी वियो ॿार बच्चा हुन जा सुकी विया ॾंद लॻी विया हे छा पर आशिक़ फरमायो महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां वण भी हली थे आया महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां वण भी हली थे आया समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया महबूब जे हुकुम सां महबूब जे हुकुम सां अदबन भी हली थे आया महबूब जे हुकुम सां जन ईमान आंदो चवन पया ये हथड़ा खणी ये जो महबूब हथड़ा सिधा कया तो बादल तोड़दा आया मक्के ते बी वसल शुरू करे दिनो एडा का फुटा जो उठन जा थुआ उन साल चर्बी जे करे फाटी पिया सुभान अल्लाह मुझे रब फरमायो महबूब अज तो बारिश घुरिया मानव सुभान अल्लाह मान वसाया तरुका मीह कड़का करे मक्के पाक जी सरजमीन ते वेठा हा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मूं अर्ज़ पे कयो ॻाल्हि हली ही ज़ुल्फ़न तम सजदो जो अल्लाह जे अर्श जे अॻियों कयो त हे मुंहिंजे सोने जा ज़ुल्फ़ खिंडरी पिया ज़मीन ये खिंडरी पिया ॻाल्हि याद आ सरे अर्श सजदे में सर को झुकाया बिखर कर के जुल्फों ने ये रंग लाया मदीने जा साईं जा वार तो मुबारक जुल्फ मुबारक खिंडरी पौंदा अल्लाह पाक फरमाइंदो रब छा फरमाइंदो खुदा ने ये कहकर मोहम्मद को उठाया कि प्यारे तेरे गैसू क्या मांगते हैं मुझा सोना मथो मुबारक नथो खणी तो बुधा तो सही तुझा वार तुझा जुल्फ मुखा छा घुरण आया सोना अज तुझो कहिड़ो मुतालबो आ गाल त कर मुझा राणा अज मां त तोखां को झलियो न आहे सवाल करण तुझो कमा पूरो कलमा रब करीम जो कमा टे दफा रब फरमाइंदो सल तो सोना घुर त सही गाल बुधा त सही मोहम्मद ने रोकर कहा या इलाही मेरे गैसू की है यही दुहाई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई मेरे गैसू ये दुआ मांगते हैं मुझा मौला ने तो मुझी गुनहगार उम्मत जो छाला रोई रोई थकदी प्यान मुझा साईं पैर उन्हनि जा गरम थी विया पैर रखी नथा सघनि सिजने जे बेबराबरा सभई मुझा गुलाम पघर पिया ॻाड़ीनि ऐ मुझा साईं अॼु इन्हनि जे लाइ घबायो आहियां इन्हनि जे लाइ मां तोखे सजदो कयो आहे राणा मुंहिंजी दुआ क़बूल फरमा है रब फरमाया न घबरा मोहम्मद जरा सामने अर्श पर आ मोहम्मद जरा सामने अर्श पर आ मोहम्मद जिसे चाहे बख्श वाले मोहम्मद के प्यारे तेरी हम रजा चाहते हैं के प्यारे तेरी हम रजा चाहते हैं अदा सज मथे हलियो वेंदो मुझा प्यारा दोस्तो जमीन ठरी बर्फ थी पवंदी माहौल सॼो खुशगवार थी वेंदो मौसम भलो निकिरी पवंदो क़यामत जी खुशगवारी पैदा थी वेंदी मुर्कूं चेहरनि ते अची वेंदियूं मुझा प्यारा सभु हिक ॿिए खे भाकर पाईंदा चवंदा सारे जग में जानब लजन सार थी विया मोहम्मद अची वियो बेड़ा पार
पार थी विया ओ मोहम्मद जे सदके बेड़ा पार थी विया मुझे गाल करण जो मकसद ही मदीने जा साईं अव्वल खां आखिर असां जे ला रुना असां जे ला दुआऊं कयूं ये दुआऊं क़यामत जे ॾियारे रंग लाईंदियूं क़यामत जे ॾियारे असां पंहिंजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे जॾहिं शानायती कुर्सी ते ॾिसंदासीं रब करीम जी बारगाह में अर्ज़ कंदा मौला अॼु मुंहिंजी सिफारिश सां मुंहिंजी सिफारिश त थींदी पर मां पहिरीं थो चवां त पोइ सिफारिशुनि ते सिफारिशूं क़बूल फरमा मुंहिंजे उम्मत जा वली तो वठी ईंदा सिफारिशूं कंदा साईं हाजी मीर मोहम्मद लोढ़ाई फ़कीर पंहिंजे मुरीदनि जी लिस्ट खणी अचे त मोटाए जान साईं हाजी दिल मुराद रहमतुल्लाह अलैह फ़कीरनि जी लिस्ट खणी अचे बख़्शराइण त मोटाए जान ये मुंहिंजा प्यारा आहिनि ऐ मुंहिंजा मौला इन्हनि जी तोखे पारत आहे वलियुनि जी सिफारिश न मोटाए जा क़ुरान जी सिफारिश न मोटाए जा मस्जिद जी सिफारिश न मोटाए जा काबे जी सिफारिश न मोटाए जा नंढड़े मासूमनि जी सिफारिश न मोटाए जा रोज़े जी सिफारिश न मोटाए जा नमाज़ जी सिफारिश न मोटाए जा मुंहिंजा मौला अॼु जितां बि घुर्जे उम्मत जे लाइ बख़्शिश छुटकारे जो ज़रियो बणिजे त क़बूल फरमाए जा मुंहिंजे उम्मत जो जे गुनाह माफ़ फरमाए जा अॼु लेखो न रखजा मुंहिंजा प्यारा रब फरमाईंदो जी मुंहिंजा महबूब जी जीअं चवंदे तीअं मां रब जे कंदुसि राज़ी थी मियां हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह तो फरमाए जॾहिं इहो शान माण्हू ॾिसंदा त सभु मदीने जे साईं में हैरान थी वेंदा छो त महबूब खे ज़ाहिर न ॾिसो आहे क़यामत जे ॾियारे दीदार थींदो क़ब्र में दीदार थींदो जॾहिं दीदार थींदो शान वारे तख़्त ते बीहंदा त सभई पिया चवंदा मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया मुस्तफ़ा शान अवां जो शाहिया अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आहे मुस्तफ़ा शान अवां जो शाही आहे मुझे महबूब करीम जी तारीफ़ आहे गरजी चओ अल्लाह वारे जो दर आहे इंशाअल्लाह अॼु असांजे बख़्श जो परवानो जारी थींदो मुस्तफ़ा शान अवां जो शाही आहे अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अॼु ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आहे मुस्तफ़ा शान अवां जो शाही आहे ताबुर जा दीदार अवां मां आया नज़र अनवार अवां मां जहीं तोखे ॾिठो तैं रब खे ॾिठो जहीं तोखे ॾिठो तैं रब खे ॾिठो साईं क़ुरान ॾिनी गवाही आ मुस्तफ़ा शान अवां जो शाही आ अल्लाह जा महबूब असां जे लाइ रुना रब करीम फरमाए मुंहिंजा महबूब आसान इबादत मूं 5 वक्त नमाज ॾिनी आहे पढ़ंदा त झोल भरे ॾींदोसान मुंहिंजा महबूब नमाज जे सदके तुंहिंजी उम्मत जा बेड़ा पार रमज़ान शरीफ़ जो महीनो ॾिनो रोज़ा रखंदा बेड़ा ई पार 27 जी रात जेकॾहिं जागंदा ॿियनि उम्मतुनि जा माण्हू 4.5 साल के 450 साल जाॻिया इबादतूं कयूं उन्हनि खे एतिरो सवाब न मिलियो जो रमज़ान शरीफ़ जी 27 जी रात जागण सां तुंहिंजे ग़ुलामनि खे मां शान बख़्शींदुसि तुंहिंजे ग़ुलामनि खे जेके झोल भरे ॾिस 15 रात शोबान जी जागंदा त 450 सालनि जो ओजागो हिकिड़े पासे 15 जी रात तुंहिंजे ग़ुलाम जो बरकातू नफ़ल वारो ओजागो हिकिड़े पासे मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे सदके लेखो ई कोन्हे को अचनि त सही मां झोल भरे ॾींदोसान पर मुंहिंजे महबूब अर्ज़ कयो मौला जेकॾहिं बिल्कुलु कंहिंसां तूं रुसी वेही रहे पोइ मुंहिंजे रब करीम फरमायो वलो अन्नहुम इस्लमू जाऊ मुझा मुस्तफ़ा पोइ जेकॾहिं मूंखे ईअं रुसाए वेही रहे तब ना उम्मीद थी न वे तुंहिंजे दर अचे तुंहिंजे दरवाज़े ते झुकी पए मुंहिंजा राणा हे ॿ टे चप चोरण तुंहिंजो कमु आहे उन सां राज़ी नामो करण मां रब करीम जो कमु आहे वाह सखी
वाह मौला मुझा सोना बल्लब चोर जाता सही जब चोर जाता सही सिफारिश तक कजा भले कहिड़ो बि मूंखे रुसाए अचे तो वटि अची किरी पए तूं सिफारिश कर त मां रबुंदा पर्ची पवां जा बेड़ा पार मदीने जे साईं अर्ज कयो मुंहिंजा मौला सभिनी वटि भाड़ो किरायो त मदीने जो कोन हूंदो कंजारे जो मुसलमान गरीबा कीअं अचे लोड़े वारनि जो फकीर मूं ताईं केसि ताईं पुॼंदो मुंहिंजा मौला इन में कुझु थोरो हेॾां होॾां कर कुझु त अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा महबूब तोसां कहिड़ा लेखान इन रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन पोइ मुंहिंजा महबूब जेकॾहिं तो ताईं न पहुचे त तुंहिंजे कंहिं गुलाम ताईं त पहुचे साईं हाजी मीर मोहम्मद ताईं पहुचे साईं दिलमुराद ताईं पहुचे उते अची किरी पे पोइ इहे मुंहिंजा प्यारा इहे सखी बाना इन्हनि जी सिफारिश कंदा त मां उते लोढ़े वारी दरगाह ते पर्ची पवंदो प्यारा मुसलमान भाइरो मूं कुरान पाक जी आयत पढ़ी ही इन रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन मुंहिंजो रब रस्तो ॾे गुनहगारो अचो अचो मुंहिंजे प्यारनि जे दर जे अवां उजागर न कया अवां सॼियूं रातियूं न जागियूं आहिनि निमाज़ पढ़ो था जहिड़ो अवां जो हाल आहे हारियो मज़दूरो अचो अचो मूं रब खे परचाइणो आहे त हिननि अल्लाह वारनि लाइ अचो त मां रब वटां पर्ची भिटाई साहब तो फरमाता वे बनी वट तल कलम जनी जे हथ में अंग मटाए अगियां परिवारे ब्याल खन पनू सो पाड़ीन जहि में मिलन मोहम्मद जो साईं प्यारे से हाजी मीर मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि वट हिकड़ो शख्स आयो आ पाण फरमाए तो साईं इनल कनल संग हो कुआर मुखे मिलल ही हाने फुरी विया ॿियनि खे पिया ॾियनि कि भला साईं का रब वट महिरबानी कर हथड़ा खण सिफारिश कर त साईं फरमाए तो पुट तू जल्दी वञ तोखे त निकाह जे लाइ ॻोल्हिनि था तोखे निकाह जे लाइ ॻोल्हिनि पिया हिते छा वेठो करे खज हो वीचारो भॻो सुबुह जो पहुतो त माण्हू हुनखे लारी स्टाप ते ॻोल्हिनि पिया दाबा मौली साहब कल्ह खां इंतज़ार पियो करे निकाह तयार हलिया हेॾा अल्लाह वारे जो मथे न्यारो रब फरमायो हथनि खण जी ज़रूरत न आहे मीर मोहम्मद तुंहिंजे ओजागनि जे सदके सां उहो कमु करे छॾ कॾहिं कॾहिं त हीअं हूंदो हो जेको ईंदो हो त बसि हथ हीअं कंदा हा साईं घुरो त कुझु कोन था साईं फरमाईंदा हा हथ दिघेरिया छो मालिक चवे थो त लोड़े वारा फ़कीर क़बूलनि क़बूलनि त छा खुद ही तो कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है मुझा प्यारा दोस्तों इंशाअल्लाह असा जो काबिल एहतराम साईं मुजाहिद अहले सुन्नत साईं हाजी गुल मोहम्मद लाशरी साहब वेठान इंशाअल्लाह तवां खे उसके जो बोलियूं ॿुधाईंदा रब करीम मुंहिंजी हाज़िरी